نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله ونزلنا من السماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحديد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق وعيد أفعلنا بالخلق الأول بل هم في نفس منهم خلق جديد وقال الله تعالى في كلامه المجيد فأنفقوا مما رزقناكم من قبل أن يأتي أحدكم الموت فيقول رب لولا أخرتني إلى أجل قريب فأصدق وأكن من الصالحين. وقال النبي صلى الله عليه وسلم إن لكل أمة فتنة وفتنة أمتي النار رواه الترمذي. تمام जितनी हमदें सना वदाई नवाखान इबादत ने बंदगी परिस्थिति ने पूजा कानन में गुलामी रुकूअ ने सद्दा तस्बीह ने तहकीर उन्हें भी अल्लाह वहदहू ला शरीक लहू के लायक ने सज़ावार है। देखो अल्लाह मालिक कुल कायनात मालिक अर्ज़ समा है। अल्लाह की मुख्तसर हमदर्द बेशुमार लाक़ादर दुरूद सलाम नाज़िल किए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम के खुसूसन आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि दुनिया में इंसान के ज्ञान में तो बड़े मार्गों का टाइम का असल में दो अलग अलग है। हमें जितने मार्गों अलग अलग है रंग रूपों में मार्गों अलग अलग है। साइंस से जो इंसान दुनिया में हुए उनसे ना आंगरे के जो रीतियों हैं एक पर डे मारो काला है जैसे पर फिंगर प्रिंट चमा यानी अल्लाह ताला इंसान के अलग अलग वक्ले जब बनाए हैं। कैसे का अल्लाह ताला गोरो बनाए, कैसे का कारो बनाए, कैसे का त्रिगो बनाए, कैसे का टोको बनाए, ये हमारा डिसों पे आता ये जो अल्लाह ताला मालूम है कि पैसे ने दौलत से हिसाब से बना बैठा था बनाए। कैसे अल्लाह ताला देखा मिलकत देने, देखा पैसों देने, देखा दौलत देने, जे इंसान के पास साहूकार ने पैसे वालों चाहता, ने कई के इंसान है कि अल्लाह ताला दौलत मिलकत पैसों मरे नहीं देने, जेके पास गरीब चाहता। ने ये अल्लाह ताला कैखे का गरीब कैखे का साहूकार खुला बनाए
इन जी वजह इन जो कारण अल्लाह ताला सूरह ज़ुखरुफ जी आयत नंबर 32 में बयान फरमाए, वक़समना बैनहुम मईशतहुम फिल हयातिद दुनिया वरफ़अना बअदहुम फ़ौक़ बअदिन दरजात लियत्तख़िज़ बअदुहुम बअदन सुख़रिया। ये इंसान में जो ऊंच नीच असां रखी है, कि कंहिंखे का पैसे वारो बनायो, कंहिंखे का गरीब बनायो, कंहिंजो कारण ही है जे इंसान हिक ॿिए खे कमु अचें। जेकॾहिं अल्लाह ताला मिणी माण्हूअ खे गरीब बनाए छॾे त पाण हिक ॿिए खे कमु न थी सघूं। गरीब त पिंड जी व्यापारी में पूरो ॿिए खे को कमु अची वञे। जेकॾहिं अल्लाह ताला मिणी खे साहूकार करोड़पति बनाए छॾे त दुनिया जा अहिड़ा कई कम आहिनि जेको न थी सघे कुला, जो उन कम खे करेला करे करोड़पति माण्हू तयार की न थींदो। अल्लाह ताला ये जो को तक़सीम रखे माण्हू खे विराए, तंहिंजो कारण ई है जो दुनिया जो जेको निज़ाम है, दुनिया जो कमकार बड़े ढंग से हलें, तंहिं करे अल्लाह ताला कंहिंखे गरीब बनाए, कंहिंखे साहूकार बनाए। नहीं जो गरीबी ने साहूकार ही आहे, ये पोए इंसान मथे आजमाइश में अल्लाह ताला इंसान के आजमाए तो कंहिंखे के अल्लाह ताला पैसो दौलत मिल्कत ॾेई ने आजमाए तो, ने कंहिंखे वटां अल्लाह ताला गिनी ने आजमाए तो। ने जंहिंखे अल्लाह ताला दौलत मिल्कत पैसो ॾेई ॾे तो उन इंसान जो इम्तिहान ने आजमाइश ईअं थिए थी जे वो अल्लाह जो शुक्र केतिरो करे तो। ने जंहिंखे अल्लाह ताला गरीब ने मिस्कीन बनाए छॾे, जंहिंखे अल्लाह ताला दुनिया में दौलत न ॾे, उनखे अल्लाह ताला हीअं आज़माए थो जे ई मुंहिंजो बानो सबर केतिरो करे थो। नहीं पोइ आज़माइश अल्लाह ताला सूरह फज्र में बयान फरमाए, वअम्मल इंसानु इज़ा मब्तलाहु रब्बुहु फअक्रमहु वनअमहु फयक़ूलु रब्बी अक्रमन। जरा अल्लाह ताला इंसान के धन दे तो, दौलत दे तो, मिल्कत दे तो, इज्जत दे तो, सुञाण दे तो, जान दे तो, ई जड़े बड़े नेमतों के इंसान के मिले क्यों, तेरे इंसान दे तो रब्बी अक्रमन, मुझे रब मुखे ढके ॾिने, मुझे रब मुखे ढके ॾिने, मुखे इज्जत ॾिने, मुखे पैसो ॾिने, मुखे मिल्कत ॾिने। ने पोइ इन ई इंसान मथे जेकॾहिं अहिड़ो टाइम अची वञे जे इन वटां इन जी सुञाणपण झटिजी वञे, इन इंसान वटां इन जी मिल्कत पण झटिजी वञे, इन इंसान वटां इन जी दौलत पण वेंदी रहे, त इंसान चए थो रब्बी अहानन, मुंहिंजे रब मूंखे ज़लील करे छॾे। ने जंहिंखे पण अल्लाह ताला मिल्कत दौलत पैसो ॾिने, उन इंसान खे हमेशा इहा ॻाल्हि यादि रखणी खपे जे जीअं अल्लाह ताला इंसान के ॾिने मथे कादिर है, इंसान वटां झटे मथे पण कादिर है। जेको अल्लाह ॾे तो वो इंसान वटां गिनी पण सघे तो। जेकॾहिं अॼु को करोड़पति माण्हू है, लखपति माण्हू है, साहूकार माण्हू है, त हिन जो मतिलब ई नाहे जे ई हमेशा हमेशा साहूकार ने करोड़पति रहंदो। कई इंसान के तव्हां ॾिठा जंहिंजो मुल्क मथे राज हो, जेको दुनिया हुआ मुल्क जा बादशाह हुआ, जंहिं वटि कॾहिं का एॾी मिल्कत हुई जो सारे की न सघंदा हुआ, पर जहिड़ा अल्लाह ताला जी उन ना शुक्री कयो, अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमतें के कॾहिं पण ई की सम्झिया न, पर अल्लाह ताला उन्हीं के अहिड़ा बनाए छॾे जे कॾहिं का ॿिए माण्हू वटां पिनी ने खाधे मथे मजबूर थी विया। कई पाण ॾिठा, कई मेड़ा लॻंदा हुआ, कई वॾा वॾा माण्हू पैसे वारा जंहिंखे माण्हू सलाम करण हथ मिलाइण करे सिकंदा पिया हुआ, पर जॾहिं अल्लाह ताला झटे नथे मणे त उन जी सलाम जो को जवाब पण ॾींदो। ने हिकिड़े इंसान के जेकॾहिं अल्लाह ताला गरीब बनाए, जेकॾहिं कंहिं इंसान के मिस्कीन बनाए, त उन इंसान खे कॾहिं मायूस न थियो खपे। पाण वटि जेको वीचारा गरीब मिस्कीन आहे उन्ही खे अहिड़ो थी थो जो अल्लाह असांखे की ॾिने न आहे, मुंहिंजा भाइरो, ऐं कॾहिं पण मायूस न थियो जो असीं गरीब ऐं मिस्कीन आहियूं, असांखे अल्लाह की न ॾिने। पाण उन नबीअ जा उम्मती आहियूं जेको नबी मिस्कीन ने गरीब हो, पंहिंजो नबी साहूकार न हो, पंहिंजो नबी दौलत वारो मिल्कत वारो न हो, उन जी गरीबी ने मिस्कीनी अहिड़ी हुई जे ओड़ी पाण मथे गरीबी आवई न आहे।
आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान करे थी जे असांजे घर में नबी जी घर वारी है वो चए थी असांजे घर में कई महीना निकिरी वेंदा हुआ चुल्ह में असीं टांडो की न ॿारींदा हुआसीं। पाण मां कंहिंजे घर जे मथे हिकिड़ो टक लॻभॻि ख़ाली की न वियो हूंदो जेको पाण रधे पचाए खाधो न वे। उन नबीअ खे पाण मञे वारा जंहिं नबीअ जा कई महीना अहिड़ा निकिरी वेंदा हुआ कि चुल्ह में टांडो ॿारींदा की न वकुला रधे लाइ पचाए लाइ खाधे लाइ को वस्तु की न हूंदी हुई। ईअं टांडो ॿारी कयूं करो पर पुछो पोइ खेंदा करो आहे त खजूर जूं ॿ पीछियूं हूंदियूं हुयूं असीं खाई ॾे मथां पाणी जो भरे छॾींदा हुआसीं। अहिड़ा कई महीना निकिरी वेंदा हुआ ऐं उहो नबी दुआ घुरंदो हो ऐं अल्लाह तूं हिकिड़ो टाइम मूंखे खाराए धो कराए त तुंहिंजो शुक्र कयां न हिकिड़ो टाइम मूंखे तो लांघे रख त जरा लांघे मां त तोखे सॾु कयां। उहो अहिड़ो नबी हो न जेकॾहिं पाण ग़रीब ऐं मिसकीन आहियूं त ऐं मायूस न थियो आला करे इहा ख़ुशख़बरी है जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में जेको ग़रीब माण्हू आई उहो साहूकार खां 500 वर पहिला वेंदा रहंदा। 500 वर पहिला जन्नत जा 500 वर थी किथां पंहिंजी जमात केतिरी है 40-50 वर खाली है। 500 वर जेकॾहिं कंहिं इंसान खे जन्नत में मिली वञे त उन जो को बदल उन दुनिया में आहे न। बल्कि हदीस में आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो उहो इंसान जंहिं दुनिया में हमेशा दुख ॾिठा हूंदा कॾहिं सुख की न ॾिठा हूंदा तकलीफ़ में मुसीबत में बीमारीअ में आफ़त में परेशानीअ में सॼी ज़िंदगी दुनिया में ईअं गुज़ारे वियो। नेठ इंसान दुनिया में जा मरी वीचारो वेंदो रहियो कॾहिं सुख जो मुंहुं न ॾिठा कहिड़ो सुख थिए जहिड़ा आख़िरत में अचींदो तेरा अल्लाह ताला चवंदो हिन माण्हू खे कोठे जंहिं दुनिया में सॼी ज़िंदगी खाली दुख ॾिठे ॿियो की न ॾिठे जन्नत जो हिकिड़ो फेरो कढाए चओ जॾहिं जन्नत में जा हुनखे फेरो कढाए पाछो वारींदा तेरा अल्लाह ताला पुछंदो मुंहिंजा बाना दुनिया में कॾहिं को दुख ॾिठे वे चवंदो अल्लाह कहिड़ा दुख मूं खे त दुख ॾिठो आहे मूं त दुख को ॾिठो ज न आहे मूं तकलीफ़ कॾहिं ॾिठी ज न आहे खाली जन्नत जो हिकिड़ो नज़ारो कंदो हिकिड़े सां जन्नत मां आटो कंदो बसि मरे दुख भुली वेंदो न उन इंसान खे जेकॾहिं जन्नत में 500 वर जेकॾहिं मिली वञे त पोइ खपे करो ॿियो त मुंहिंजा भाउ जेकॾहिं पाण ग़रीब आहियूं त पाणखे सबर कयो खपे जे अलाह आउं ग़रीब आहियां मूंखे कीअं वांदो न आहे क़यामत जो ॾींहुं आउं जन्नत में 500 वर पहिला ॿिए माण्हू खे पुॼी वञा मूंखे ई वस्तु खपे थी बसि। ऐं साहूकार पैसे वारा मिल्कत वारा जेको हूंदा ई 500 वर पुठियां कुला थींदा इन जी वजह बयान कयो जे अल्लाह ताला इन इंसान वटां हिकिड़े पैसे जो हिसाब ॾिनंदो जे मूंखे मड़े पैसे जी हिसाब ॾियो कयां केॾां न सवाल जरा इंसान खे थींदो हुनजी मिल्कत जे बारे में पैसे जे बारे में त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला सवाल कंदो मिन ऐनक तसबहु व फीमा अनफक़ा पहिलो सवाल तोखे ई है ई जेतिरो पाण पैसो जेतिरी मिल्कत दौलत तो कमाए त मूंखे ई जवाब ॾे तो कमाए क्या न वे हलाल तरीके से कमाए वे माण्हू से ठगियो त की न कये वे माण्हू से दगाओ त की न कये वे खोटा ॿिए जा पैसा त की न खाई वियो वे अहिड़ा कम त की न कये वे न मूं अल्लाह अहिड़ा कम न ई कया ऐं हलाल तरीके से कमाए आयो या। ॿियो सवाल थींदो व फीमा अनफक़हु कमाए त बराबरि वे पर ख़र्चो किथे कए ई पण मूंखे जवाब ॾे जेकॾहिं तोखे मूं मिल्कत ॾिनी वई दौलत ॾिनी वई पैसो ॾिनो हो त उन पैसे जे बारे में ॿियो तोखे ई सवाल आहे जे तो उनखे ख़र्चो किथे कए पोइ तव्हांखे सवाल थींदा इन सवाल जो जवाब पाण हितां तयारु करे वञो। मुंहिंजा ॿाहिरि अज़ीज़ो इंसान खे जरा अल्लाह ताला मिल्कत ऐं दौलत ॾे थो पर इंसान जा 2 वक़्ल बनाए था 2 टाइप जा माण्हू वेंदा साहूकार ऐं पैसे वारा जेको वई ई हिकिड़ा इन में जा सखीअ वेंदा ऐं ॿिया कंजूस वेंदा पोइ वेंदा पाण मिणी के ॾिठा आहिनि। सखी जेको माण्हू आहे इनखे अल्लाह ताला पसंदि करे थो अल्लाह ताला के सखावत एतिरे लाइ करे पसंदि आहे जो अल्लाह ताला पिंड पण सखी आहे उन पाण ते कंहिं बि सखावत कई पाण खे कीअं ख़बर न आहे
ऐं खाली न्याण हलो पंहिंजे मुल्क मथे जरा पांखे मींहं जी ज़रूरत वई पर अल्लाह ताला पाला करे एॾो सखी थियो जो आसमान जा दरवाजा खोले छॾे न मारे मथां उंजो ने बुखूं लाहे छॾे। उहो एॾो सखी आहे ऐं उहो अल्लाह जरा कंहिं इंसान खे धन ऐं दौलत ॾे, जरा कंहिंखे पैसो ने मिल्कत ॾे त उहो रब पांखे ईअं पण चए थो जे मुंहिंजा बाना जीअं मूं आ मथे ख़र्चो कयो आहे, जीअं मूं आखे रोज़ी ने रिज़्क़ ॾिनो आहे, आ मथे पण फर्ज़ आहे जे मुंहिंजे नाले मथे ई ख़र्चो कयो। ऐं उहो अल्लाह पंहिंजे कंहिं अजर खे ज़ाहि नथो करे, पंहिंजे हिकिड़े पैसे खे पण अल्लाह ताला फैल नथो विञाए। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे ख़र्चे जी जरा मिसाल बयान कंहिं तरह चए وَمَثَلُ الَّذِينَ يُنْفِقُونَ فِي سَبِيلِ اللَّهِ كَمَثَلِ حَبَّةٍ أَنبَتَتْ سَبْعَ سَنَابِلَ فِي كُلِّ سُنبُلَةٍ مِئَةُ حَبَّةٍ। मुंहिंजा बाना ऐं जरा मुंहिंजे नाले मथे हिकिड़ो रुपयो ख़र्चो कंदा, हिकिड़ो रुपयो जेकॾहिं मुंहिंजे नाले मथे ख़र्चो कंदा, ही केरु चए थो? अल्लाह ताला चए थो। त उनजी आंखें आउं मिसाल सम्झायां थो। ऐं जरा पंहिंजो खेतर पोखियो था न, खेतर त उन में खाली हिकिड़ो कण भिगायो था, ज्वार जो बाजर जो मुङ जो तिर जो इरंडीअ जो हिकिड़ो जरा कण भिगायो था। उहो कण जरा उगे थो तर उन में जा आउं 7 छोड़ पैदा कयां थो। उन हिकिड़े कण में जा 7 छोड़ थींदा, पोइ उन 7 छोड़े में 100 बिजा थींदा। टोटल हिकिड़े कण में जा आउं आखे दुनिया में 700 कण पैदा करे ॾियां थो। पाण पोखियो था न्यारे गिनजा, हिकिड़ो कण जेको पोखियो था न उन मां जेकी पण उगे उनखे कणे खे सारे गिनजा। अल्लाह ताला चए थो आउं 700 कण आखे हिकिड़े कण मां दुनिया में ॾियां थो। ये दुनिया जी खेती आउं आखे वधाए ॾियां थो। न त जेकॾहिं पाण खेती कयूं, हिकिड़ो कण पोखियो ने हिकिड़ो कण उगे त पांखे वणे हिकिड़ो, ईअं न वणे। अल्लाह चए थो हिकिड़े कण में जा 700 कण उगाए ॾियां थो। ये दुनिया जी खेती आहे जेको आखे कमु अचे थी। पर जेकॾहिं मुंहिंजे नाले मथे हिकिड़ो रुपयो ख़र्च कंदा त क़यामत जो ॾींहुं जरा माण्हू मरे अचींदा जंहिंखे नेकीअ जी ज़रूरत हूंदी, उन हिकिड़े रुपये खे आउं 700 रुपया बनाए नाख ॾींदुसि। अल्लाह ताला एॾो फज़ल वारो करम वारो आहे जो हिकिड़े रुपये जा पांखे 700 रुपया ॾे थो। न जरा पांखे नेकीअ जी ज़रूरत हूंदी। मुंहिंजा ॿार जरा क़ुरान खे पढ़ंदा पर क़ुरान खे खोले जेकॾहिं पढ़िया हो कॾहिं त आंखे 2 अखर हमेशा बेरा बेरा मिलंदा, युकीमून सलात व यूतून ज़का, युकीमून सलात व यूतून ज़का, जंहिंजो मतिलबु थिए थो जे अल्लाह खे मञे वारा माण्हू उहो आहिनि जेको नमाज़ पाण पढ़े था न ज़कात पण ॾिए था, अल्लाह जे नाले मथे ख़र्चो कजे था ने अल्लाह ताला खे उहो वस्तु पसंदि आहे जे पाण उनजे रस्ते में ख़र्चो कयूं जेको पाण पिंड खे पसंदि वे। पांखे जेको खासे में जा खासी वस्तु लॻे, भली में जा भली लॻे, पाण पिंड खे वणंदी वे, उहो वस्तु अल्लाह जे रस्ते में ख़र्चो पाण कयूं। इब्राहिम अलैहिस्सलाम खे उनजो पुत्र इस्माइल मिनी किथां वधारे वणियो थे तर छुरी खणी ने अल्लाह जे नाले मथे कुर्बान करे लाइ करे तयार थी वियो। अल्लाह ताला सूरह आले इमरान जी हीअ आयत जरा नाज़िल कयईं, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून, जे आए नेकी करणु चाहियो था, आंखे जेकॾहिं नेकी खपे थी त अल्लाह ताला चए थो मुंहिंजे नाले मथे उहो वस्तु ख़र्चो कयो जेको आंखे मिनी कथा वधारे पसंदि आहे। इहा आयत नाज़िल जरा थई पर अबू तलहा अंसारी हिकिड़ो साहबी आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचे थो, मस्जिद में वेठल आहिनि। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला हुकुम कयईं जे जेको आंखे वस्तु मिनी कथा वधारे पसंदि वे उहो अल्लाह जे नाले मथे ख़र्चो कयो। अल्लाह जा रसूल मस्जिद के साम्हूं जेको खजूर जो बगीचो आहे, मस्जिद के साम्हूं हीअं बगीचो हो, मस्जिद नबवी के साम्हूं ही जेको साम्हूं बगीचो ऐं ॾिसो पिया खजूर जो बगीचो आहे, मूंखे ई बगीचो मिनी कथा वधारे पसंदि आहे। इन में 100 हिकिड़ा खजूर जा वण आहिनि जंहिंमें 24 कलाक चश्मे जो पाणी होड़े पियो ऐं आउं मुंहिंजी आकाए सां इन में वेठो आहियां। अल्लाह ताला चए जे आंखे जेको मिनी कथा वधारे वस्तु पसंदि वे उहा अल्लाह जे नाले मथे ॾियो। अल्लाह जा रसूल ही बगीचा आउं अल्लाह जे नाले मथे ॾियां तूं मूं वटि क़बूल करे लाइ। चए मूं क़बूल कयो। अबू तलहा अंसारी वञी करे उन बगीचे जी गद्दीअ मथे बीहे थो, पोइ पंहिंजे ॿारणे खे सॾु करे थो।
ए मुझा बारड़ा आई हाणे बगीचे में जा बाहर निकरी अचो ए मुझी घरवारी तू पण बगीचे में बाहर निकरी अच चे को तू अचे कोन तो चे आऊं इन बगीचे में हाणे पग न विझी सघां ई मुंहिंजे रब खे मूं सौंपे छॾियो। ख़र्चो कंदड़ अहिड़ा हुआ। हिकिड़े भेरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम खे चयो जे पांखे जंगे तबूक मथे हलणो आहे मणे ख़र्चो कयो। पर मणी साहबा किराम डिग ख़र्चो कयो जेको डिग थी वियो माल पैसे जो मिल्कत जो। हिकिड़ो साहबी गरीब ने मिस्कीन वेठो हुन वटि हो कीअं न दिल में अहिड़ी तमन्ना थई जे आऊं पण कीअं का अल्लाह जे नाले मथे ॾियां पर हो कीअं न त राति जो निकिरियो हिकिड़े यहूदी वटि वञे थो जे आऊं मजूर माण्हू आहियां तो मूंखे मजूरी मथे रखी लाइ मूंखे मजूरी मथे रखी लाइ आऊं तव्हां अॼु राति जो मजूरी कंदुसि। सॼी राति मजूरी कयईं सुबुह जो हुनखे एतिरियूं खजूर मिलयूं। पंहिंजे हुन ज़माने में अनाज मिलंदो कण मिलंदा हुआ खजूर मिलंदी मजूरी पैसा कीअं मिलंदा हुआ। खजूर जर मिलई मजूरी जी राति जो तर सुबुह जो अची नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां रखें अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम डिग ख़र्चो कयो हुयो मूं वटि आहे कीअं न जेको आउं ख़र्चो कयां ये राति मूं मजूरी कई आहे न मूंखे सुबुह जो हिन जी मजूरी जेको मिलई आहे इहा आउं अल्लाह जे नाले मथे कयां थो अल्लाह जा रसूल क़बूल करे लाहियो। पर मुनाफ़िक़ माण्हू जेको आया ते वेठा उहो खिलिया त हीउ सदको करणु आयो खजूरी खणी न अल्लाह जे रस्ते में ॾियणु आयो आहे। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खजूर में जा मुठ भरे पोइ सॼे हुन डिग मथे पखणे ईअं जे मणी कदा बहितर सदको ही है मणी कदा बहितर सदको ही है। उला उन साहबीअ राति जो मजूरी करे न सुबुह जो ख़र्चो कयो पाण खे अल्लाह ताला डिग ॾिने पाण मां कई माण्हू लखपति करोड़पति आहिनि न अल्लाह जे नाले मथे जेकॾहिं पाण खे ख़र्चो करणो आहे त पाण किथे ख़र्चो कयूं पाण उते ख़र्चो कयूं जिते ख़र्चे जी ज़रूरत आहे। हिन मुल्क में कई यतीम पण आहिनि कई बेवाऊं औरतूं पण आहिनि कई मिस्कीन पण आहिनि उन्ही खे ज़रूरत आहे। अल्लाह ताला कुरान में फरमाए थो यहसबुहुमुल जाहिलु अग़नियाउ मिन अत-तअफ्फुफ जे कई अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंखे लॻंदो ही त बराबरि आहे इन खे ज़रूरत न आहे ऐं चेहरे मथां निहारींदा त तव्हांखे अहिड़ो लॻंदो ही ड्रॉ करे फिरे पियो पर अल्लाह ताला चए थो पेट में उहो बुखिया फिरे थो उन खाधे लाइ करे कीअं न पर लज जे कारण शर्म जे कारण कंहिं माण्हू खे सवाल नथा कजे ऐं इंसान उन माण्हू खे सुञणी करे न उन कहीं ॾियो। हिन मुल्क में पंहिंजे में पण कई अहिड़ा हूंदा ही सियारो आहे 40 सियारे में कई बच्चा अहिड़ा हूंदा जेको हिकिड़ी चोलीअ में फिरनि पिया कोट पैंट लमो थियो ऊठण लमो थियो मोजा पैन लमा थिया ऊ त आईंज न पाण पंहिंजा जेको बच्चा आहिनि उन्ही खे क़िस्मे क़िस्मे जा गरम गरम कपिड़ा पहिरायूं पिया हिकिड़ो सूटर गिनी आयासीं पोइ ॿियो सूटर गिनी आयासीं गरम गरम कपिड़ा पहिरियूं पिया पर उहो ग़रीब केॾा वेंदा उहो मिसकीन केॾा वेंदा जंहिंजे बच्चे वटि पहिरियों करे चूनी पण हिकिड़ी न आहे। कई अहिड़ियूं बेवाऊं आहिनि यतीम आहिनि जंहिंजा मां पे मरी विया अहिड़ा यतीम फिरे पिया लोणा फिरी पिया जो असांखे को खाराया ने जेकॾहिं पाण यतीम जी पुछा कई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खे ख़ुशख़बरी ॾिने वा अना व काफ़िरुल यतीम फिल जन्नत हाकज़ा जंहिं यतीम खे खारायो पीआरियो उहो जन्नत में ईअं हूंदो जीअं ही आंगरी मुंहुं भेरो ईअं हूंदो जन्नत जेकॾहिं पाण यतीम खे खारायो त। मिसकीन जी पुछा कयो कई अहिड़ा मिसकीन ग़रीब आहिनि जंहिंखे बुखूं आहिनि जंहिंखे ज़रूरत आहे उहो पाण खे सवाल नथा कयूं पर पाण मथे फर्ज़ ने ज़रूरी आहे जो पाण उन लाइ करे ख़र्चो कयूं। ऐं इंसान खे जॾहिं मिल्कत ऐं दौलत मिले थी त इंसान जी ॿई हालत इहा हुई जो इंसान कंजूस बणे थो इंसान बखीली करे थो इंसान अल्लाह जे रस्ते में ख़र्चो नथो करे ने अहिड़े माण्हू लाइ करे जंहिंखे अल्लाह ताला धन ऐं दौलत ॾिने जंहिंखे मिल्कत ऐं पैसो ॾिने जंहिं मथे अल्लाह ताला रोज़ी जा दरवाज़ा खोले छॾे तंहिं हूंदे पण जेकॾहिं अल्लाह जे नाले मथे ख़र्चो नथा कयूं उन माण्हू लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ह अल्लज़ी जमअ मालन व अद्ददह यहसबु अन्न मालहु अख़लदह हलाकत ने बर्बादी है उन माण्हू लाइ करे जेको माण्हू मथां खिले थो न मस्करियूं करे थो ग़रीब जो मज़ाक उॾाए थो ग़रीब के साम्हूं लड़े थो ने पोइ अल्लाह ताला फरमाए
अल्लज़ी जमअ मालन व अद्ददा, पैसा मिल्कत दौलत भीरी करे तो वो मोड़ो मोड़ो सारे तो मुझा पैसा ओछा तो नहीं थी ना, घटी तो नहीं विया न। यहसबु अन्न मालहु अखलदा, समझे ई तो जे ई पैसो मूं वटि हमेशा हमेशा रहंदो। अल्लाह ताला फरमाए तो कल्ला लयुंबदन्न फिल हुतमा, इन वस्तु के याद रख जा तो जो पैसो ने तोखे इन बिने के खणी जरा दोज़ख में फेंकाईंदो सिर तो टुकड़ा टुकड़ा थी वेंदा। पां खर्चो नहीं कयो ने पां खे पैसो ने मिल्कत भेरो करे जो एडो शौक़ है, एडी लालच है जे जो मारो हजार वारो आहे उनके लख खपे था, लख वारे के करोड़ खपे था, करोड़ वारे के अरब खपे था। ने अल्लाह ताला इन वस्तु के बयान कहें अल्हाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर, ए इंसानो पैसो भेड़े करे जी जो आमे लालच है इन आंखें अल्लाह रब्बुल आलमीन का गाफिल करे छड़े हैं। ऐं दुनिया भीरी करे में पैसो ने मिल्कत भीरी करे में पंहिंजे रब के भुली विया आहियो। ने आजी हालत अहिड़ी है हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर, ऐं कब्रिस्तान मथे पुॼी वञो था, माण्हूअ जो जनाज़ो खणी कब्र में उतारे छॾीं था, तेसि ताईं आजी बुख पैसे जी लय नथी, अञा मूंखे मिले अञा मूंखे मिले। एतिरे लाइ करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यमलउ जौफन लि आदम इल्ला तुराब, इंसान के जेकॾहिं अल्लाह ताला ॿ सोन जा ॾूंघर ॾेई ॾे त ई चवंदो अञा मूंखे त्रियो खपे तो ॿी मुंहिंजा कीअं न थी। ऐं पोइ फरमाए इंसान जो पेट कॾहिं की न भरबो जेसि ताईं मिटीअ में वञी पई वेंदो। कब्र जी जेको मिटी आहे इहा माण्हू जो पेट भरींदी। पंहिंजी इहा हालत आहे। पाण दुनिया लाइ करे पाण पैसे लाइ करे अंधा थी रहिया आहियूं, पाण ख़र्चो किथे नथा कयूं, अल्लाह जे नाले मथे कॾहिं कीअं न ॾींदासीं। हाँ, दुनिया जे कमे में जेकॾहिं तव्हांखे ख़र्चो करणो हुजे, माण्हू खे ॾेखारण लाइ करे जेकॾहिं तव्हांखे ख़र्चो करणो हुजे, जेकॾहिं पंहिंजी वाखाण लाइ करे तव्हांखे ख़र्चो करणो हुजे त पाण खे कहिड़े कीअं लॻंदो। पंहिंजो संग वे, पंहिंजो वियाह वे, पंहिंजो वना वे, पंहिंजी ॼंग वे, इन में पैसा पाण हीअं उॾाए छॾियूं था। हीअं जेकॾहिं हिकिड़ो कलाकार पाण वटि काफ़ियूं ॻाइण अचे उन मथे पंहिंजा नौजवान उभी करे मथे मींहं वांगुरु हीअं पैसा वसाईं था, हीअं ही वसाईं। फज़ूल ख़र्ची आहे न, फज़ूल ख़र्ची करे मां अॻियां रहंदासीं, हर हंधि मथे ख़र्चो कंदासीं, वियाह में, वना में, जंग में, संग में, वोट में, हर जॻह मथे ख़र्चो थींदो। अल्लाह जे नाले मथे ख़र्चो कॾहिं की न थींदो। पर हिकिड़ी वस्तु यादि रखे लाइजा, करोड़पतीअ बनी वञो तंहिं भले, लखपतीअ बनी वञो तंहिं भले, हिकिड़ी वस्तु यादि रखजा, कंहिं भेरो पैसो कब्र में भेरो हले वारो न आहे। एतिरे लाइ करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन दुनिया में अल्लाह ताला जेतिरियूं बि उम्मतूं हलाए मिड़ी मथे फितना हलाए वे, मिड़ी के अल्लाह ताला आज़माए वे, ने अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत के पैसो ने मिल्कत ॾेई न आज़माईंदो। जे मुंहिंजी उम्मत जेको आहे वो पैसे मथे मिल्कत मथे अल्लाह जो शुक्र केतिरो करे थी। मुंहिंजा भाइरो पाण वटि पैसो जेकी हूंदो से हूंदो। आऊं आके हिकिड़ी ॻाल्हि सुञायां थो। हिकिड़ो बादशाह हो, अंग्रेज हो, जंहिंखे सिकंदर आज़म चवाजे थो, इंग्लिश में हुनखे एलेक्जेंडर चवाजे थो। 32 वरह जी जमार में खाली 32 वरह जो जर हो। पहिरियों उन अर्धी दुनिया मथे हुकूमत कई। यूरोप सॼो, अफ्रीका सॼो ने एशिया सॼो हुनजे कब्ज़े ने कंट्रोल में हो। खाली 32 वरह जो हो। उन वटि दौलत केतिरी हूंदी, जंहिं वटि एॾा सॼा मुल्क हुआ, खाली 32 वरह जो हो। 32 वरह में मरी वियो। जरा यूरोप में निकरियो, अफ्रीका के फतह कयईं, पोइ सॼे एशिया के जरा फतह कयईं ने पाछो घणे वरियो ते तर वाट में मौत आयो। 32 वरह जी जमार में जरा मौत आयो, तेरा छेलो ॾींहुं जरा मरे थो, तेरा माण्हू खे वसियत करे थो, जे आऊं जरा मरी वञा तेरा मुंहिंजा पोएं हथ कफन में ॿार कढी छॾिजा, मुंहिंजे हथे मथां कफन न विझजा, हथ मुंहिंजा भले ॿार पिया वए। तेरा पुछो जे दुनिया के ख़बर पए जे सिकंदर आज़म सॼी दुनिया के फतेह करे वियो, पर मरे वञी तरह थले थले हथे वञे पियो। कीअं हथ में जना थले हथे विया।
पाण मां केरु पैसो बेरो खणी वेंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं इंतिकाल थियो, वफ़ात थई, तंहिंजो हिकिड़ो महीनो पहिला जंगे उहद जेको थी हुई, इन जी साबिय सिंतेर साबिय शहीद थिया हुआ। केतिरा? सिंतेर साबिय। उन जी क़बर मथे वियो। जंगे उहद जे शहीदनि जी क़बर मथे उभी करे मिंबर रखी करे साहबा किराम खे विहारे ने ख़ुतबो ॾिने। क़बर मथे उभी ने ख़ुतबो ॾे थो। पोइ ख़ुतबो ॾेई ने चए थो, ऐ मुंहिंजा साहबा, आऊं हिन तां मुंहिंजे हौज़े कौसर खे अखीं सां ॾिसां पियो। आऊं आंखा मांदड़ दुनिया में जा वञा थो। मुंहिंजे लाॾाण जो टाइम अची वियो आहे। ये दुनिया छॾे जो टाइम अची वियो आहे। आऊं वञा थो न ऐं मरे मूं न पुठियां अचींदा पिया। मूंखे ई डप न आहे जंहिं मुशरिक बनी वेंदा, शिरक कंदा, पर मूंखे ई डप आहे जो अल्लाह ताला जरा आ मथे दुनिया जा दरवाज़ा खोले छॾींदो त अल्लाह खे भुली वेंदा ऐं दुनिया में लॻी वेंदा। ऐं मुंहिंजा ॿाहिरि पाण दुनिया में लॻी विया आहियूं, धंधे लाइ करे, मिल्कत लाइ करे, पैसे लाइ करे, पंहिंजे वापार लाइ करे पाण पंहिंजे रब खे भुली विया आहियूं। पाण खे रिज़्क यादि आहे, रिज़्क ॾींदड़ जेको आहे उहो पाण खे यादि न आहे। अल्लाह ताला जेको पाण खे ॾे पियो उहो पाण खे यादि न आहे। दुनिया बि घणी करे लाया, पर दुनिया जंहिंजे हथ में उहो रब पाण खे यादि न आहे। जेकॾहिं दुनिया ने आख़िरत में कामयाब थियणो आहे त अल्लाह जेकॾहिं धन ऐं दौलत ॾिने, जंहिं वटां जेतिरो ख़र्चो थिए एतिरो ख़र्चो करे लाहियो, क़यामत जो ॾींहुं ई ख़र्चो पाण मिणी खे कमु अची वेंदो। हिकिड़ो रुपयो जेकॾहिं ख़र्चो कयो हूंदो त अल्लाह रब्बुल आलमीन 700 रुपये जो पाण खे सवाबु ॾींदो। ग़रीब खे ॾियो, मिस्कीन खे ॾियो, यतीम खे ॾियो, बुखले खे खारायो, उञले खे पीआरियो, जंहिंजे अॻे मथे लिया न आहे उनखे लिया पहिरायो, जंहिंजे घरे अटो न आहे उनखे अटो पुॼायो। वञी करे पुछां कयो, कई बुखियल हूंदा, कई उञल हूंदा, कई अॻे उघाड़ा हूंदा, पाण में मथे फर्ज़ आहे जो पाण उनजी पुछा कयूं। ने पाण जेकॾहिं पुछा कंदासीं त इंशाअल्लाह क़यामत जो ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे कामयाब करे छॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, अल्लाह ताला पाण जेके पण क़ुरान ऐं हदीस के मुताबिक़ ॻाल्हियूं सुनियूं उन मथे पाण खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला जेकॾहिं पाण खे धन ऐं दौलत मिल्कत ॾिने त अल्लाह जे रस्ते में पाण खे ख़र्चो करण जी पण तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन जेकॾहिं पाण खे ग़रीब मिस्कीन बनाए त इन ग़रीबी मथे पाण खे सब्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे जैसी जियारे तैसी इस्लाम मथे पंहिंजो ख़ात्मो तर करे त ख़ात्मो ला इलाहा इल्लल्लाह मथे करे। अल्लाह रब्बुल आलमीन जेको पण मरी विया आहिनि उन जूं क़बरूं कुशादा फरमाए, जेको पण बीमार आहे उनखे शफ़ाए कामिला आजिला अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन। वाखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।